अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी कराची जे एक्सपो सेंटर में इंटरनेशनल दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 2022 जो इफ़्तिताह करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जदीद टेक्नोलॉजी ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो इस्तेमालु तरक़्क़ी जी राह में तमामु घणो मददगार आहे। ख़्यालनि खे मुनज़्ज़म करण सां गॾियल सहकारी लाॻापनि जी बहितरी में मदद मिलंदी। पाकिस्तान डिफॉल्ट जे ख़तरे मां निकिरी चुको आहे। हाणे मुल्क खे मुआशी चैलेंजिस मां कढण लाइ इतिहादी हुकूमत कमु करे रही आहे। सुप्रीम कोर्ट तौहीनी अदालत केस में इमरान ख़ान ऐं PTI जे ॿियनि अॻवाननि खे नोटिस जारी करे छॾिया। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच जे इलेक्शन कमीशन तौहीनी अदालत केस में इदारे जी दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत इलेक्शन कमीशन जी दरख़्वास्त ते इमरान ख़ान, फवाद चौधरी ऐं असद उमर खे नोटिस जारी कंदे ॿुधणी 15 ॾींहनि लाइ मुलतवी करे छॾी। सिंध हुकूमत शुगर मिलनि खे कमत जी कृशिंग लाइ 29 नवंबर जी आख़िरी तारीख़ ॾेई छॾी। सिंध जी ज़राअत बाबति सलाहकार मंज़ूर वसाण चयो आहे त सिंध में हर साल 30 नवंबर खां कृशिंग सीज़न शुरू थींदी आहे, पर कुझु मिलनि अॻे ई कृशिंग शुरू करे छॾी आहे। हिन साल सिंध में 30 शुगर मिलूं कृशिंग कंदियूं। सूबे में कमत जो इमदादी अघु 250 रुपया फ़ी मण आहे। पंजाब में कृशिंग शुरू थियण खां पोइ सिंध जी इमदादी क़ीमत जो जाइज़ो वरितो वेंदो। सुई सदरन सनअती शोबे खे गैस जी फरहमी अॼु खां 28 फरवरी ताईं बंदि करण जो फ़ैसिलो करे वरितो। FPCCI जे सीनियर नाइब सदर जो चवणु आहे त सुई सदरन जे अहिड़े फ़ैसिले सां सनअती पैदावार में सख़्त रुकावट ईंदी। घड़ियल क़ौमुनि जो चवणु आहे त अॼु दुनिया जी आबादी 8 अरब ताईं पहुची वेंदी। 2030 में आबादी 8.5 अरब थियण जो अंदाज़ो आहे। गॾियल क़ौमुनि मुताबिक़ भारत जी 2023 ताईं आबादी दुनिया जी सभ खां वधीक आबादी वारे मुल्क चीन खां वधी वेंदी। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।